कहाणी अठी दबली में दबली डेरी में डेरो। बेड़ो बेर बोड़े ख्वाजा खिदर बोड़े या को लखनवी ख्वाजा सिरा बोड़े, पर मुल्क जो बेड़ो बुॾण वारो आहे। तंहिं करे मुल्क जे बचाव लाइ वॾो वॾो घाटी भॻो जलसो कोठायो वियो आहे। वॾा वॾा इल्म जा अकाबर, सियासत जा सरवाण, ॻाल्हियुनि जा गंवार, वींझार, आलिम, मुफ़कर, मुक़रर, सहाफ़ी, दानिश्वर ऐं अदीब माखीअ जे मानारे जियान मिड़ी आया आहिनि। सभु पंहिंजे पंहिंजे इलामा इक़बाल वारी अकाबराणे अंदाज़ सां नकनि ऐं नराड़ ते हथु ॾियो सोचनि में वहियल आहिनि। प्रॉब्लम आहे त मुल्क जो बेड़ो जेको चइनी सढ़नि समेत अ नाइट टू रिमेंबर फिल्म वारी टाइटेनिक जहाज़ वांगुरु ॿुॾी रहियो आहे। सो कीअं उपड़े? बेड़ो चइनी तरफ़नि खां वॾे ख़ौफ़नाक महाबारी तूफ़ान में आयल आहे ऐं लहरुनि जे लपाट सां डेंग डरण वारो मंज़र चिट्टो पिट्टो आहे। तंहिं करे सभु दानिश्वर, मुक़रर, मुदबर, फ़ैलसोफ़ ऐं अकाबिर बि वॾी बोडरा में आयल था ॾिसजनि। घोते में घोतो मूंखे प्यारे पाकिस्तान जो वारो लकाउ लॻो पियो आहे ऐं जलसे में ॿिया आयल लतुनि लखें भांत भांत जा माण्हू, हारी, मज़ूर, पंवारी, पासारी, भोली नचाऊ, टिपताई, चङा, मठा, मुल्ला, मवाली, सिंधी, बलोच, पंजाबी, पठान ऐं क़ौमी मुगली। तंहिं करे आलिम बि भांत भांत जा घुराया विया आहिनि, जहिड़ो के क़ौमी, के सूबाई त के इलाक़ाई, जंहिंजे वीचारनि दानिशरनि खे बि कल्ह कान्हे त मंझाइनि केरु क़ौमी आहे, केरु सूबाई त केरु इलाक़ाई। सभिनी दानिशरनि खे पाकिस्तान जे क़ौमी मसइले ते ॻाल्हाइणो आहे, पाकिस्तान जे इलाक़ाई सक़ाफ़तुनि ते ॻाल्हाइणो आहे ऐं सभिनी माण्हुनि खे हिकिड़े कल्चर जे सांचे में डालणो आहे। तंहिं करे दानिशवरनि में बलोच बि आहिनि, पठान बि आहिनि, पंजाबी बि आहिनि, सिंधी बि आहिनि ऐं क़ौमी दहलवी या मुगलीअ बि वॾी तइदाद में अख टेट कयो वेठा आहिनि। दानिशवरनि में के मौलवी था ॻाल्हाइनि, के हिटलर कट, के डेगाल कट, को बकर छाप, को इब्राहिम लिंकन कट, को दिलीप कट त को हपी कट त को बिना जहिड़ो औरंगज़ेब आलमगीर जो अॻचाऊ। घणा दानिश्वर सूटिड बूटिड ऐं शेरवानी वारा आहिनि। अजरक, सुथण ऐं ॿारूचाई पहिराण में फ़क़ति हिकु ॿ ॼणा आहिनि। सभु दानिश्वर तमामु परे परे खां वॾनि घाटे भॻनि अचण ऐं वञण जे हॉट एंड कोल्ड एयर कंडीशन्ड ख़र्चनि ऐं भाड़नि बुतनि सां घुराया विया आहिनि। ऐं जीअं त मसइलो क़ौमी आहे, तंहिं करे हर कंहिं दानिश्वर खे तक़रीर, सवाल ऐं जवाब बि उर्दू ॿोली, क़ौमी ॿोलीअ में करिणो आहे। इहो इन लाइ त उन ॿोलीअ में कुते कुतीअ वांगुरु ॻांढापे जी ताक़त ॿियनि ॿोलियुनि खां मिड़ई सर्स ऐं सवाई आहे। ऐं जीअं त मसइलो क़ौमी आहे, मोस्ट सीरियस एंड मोस्ट डेंजरस आहे ऐं जे निबेरियो न वियो त पोइ ओभर पाकिस्तान जियान कंहिं वॾी विगोड़, खून रेज़ीअ ऐं क़तल व गारत थियण जा 100% इम्कानात मौजूदु आहिनि। बांग्लादेश जियान पाकिस्तान में बि कीअं सिंधु देश, पख्तूनस्तान, जीअं पंजाब, बलोचिस्तान, सराइकिस्तान, मुहाजिरिस्तान ऐं कादियान ठही वञणा आहिनि ऐं शाह लतीफ़ जे बेत वांगुरु ॼंघ ॼरकी वात में सिसी खईं सेसार भाङा थींदी सुहिणी वारी कार हूंदी। तंहिं करे सभु दानिश्वर ॾाढा संजीदा ऐं सीरियस पिया लॻनि। ऐं जीअं त मसइलो कुझु सियासी नोयत जो आहे, तंहिं करे क़ौमी दानिश्वरनि खे छॾे बाक़ी सभु दानिश्वर DPR जे केस में फाथल, जीअं सिंध जे कंहिं बेगुनाह स्टूडेंट लीडर जियान कुझु मुंझायल मुंझाणल विगाणा ऐं ॿकर बुस पिया लॻनि। विगाणा ऐं ॿकर बुस पिया लॻनि। साम्हूं दानिश्वरनि जो पिंडाल आहे ऐं उन्हनि अॻियां हज़ारे सामेन या साफ़ सिंधीअ में खणी चइजे त ॿुधण ॾिसण वाइसण वारो अवाम आहे। ऐं आउं सभिनी खां पुठियां गूंगनि वारी लिस्ट में ॾाढी लय सां वेठो तमाशो ॾिसां। अलाह अलाह करे मसिन वञी जलसे जी कारवाई शुरू थी आहे। पिंडाल ते माइक आॾो हिकु मसलैनी कट मुक़ररु आयो आहे ऐं खंघकार करे निड़ी साफ़ करण खां पोइ क़ौमी ॿोली उर्दू ॿोलीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो अथसि। भाइरो ऐं भेनरो, अस्सलामुअलैकुम। अॼु असीं सभु हिते इन लाइ जमा थिया आहियूं जो असांखे पंहिंजे प्यारे पाकिस्तान खे हमेशह जियान बचाइणो आहे ऐं अलाह जे फज़िल सां असां उन खे बचाईंदा आया आहियूं। थोरी घणी गड़बड़ थी आहे, गड़बड़ हुअणु घुरिजे, हर मुल्क में थींदी आहे, तंहिं करे असांजे मुल्क में बि थी आहे। असांखे घबराइणु न घुरिजे, आख़िर असीं मुस्लमान आहियूं। ख़ुदा असांजो हाफ़िज़ आहे ऐं सॼो मुल्क ख़ुदा हाफ़िज़ मौलवियुनि सां भरियो पियो आहे। असांखां ग़लतियूं थियूं आहिनि,
इन लाइ थियूं आहिनि जो सची ॻाल्हि त इहा आहे जो असांखे अॼु ताईं इहा ख़बर न पइजी सघी आहे। आख़िर ही पाकिस्तान आहे छा? किस वण की मूली है? खबरदार, पाकिस्तान की शान अक़दस में ऐसे घटिया लफ्ज़ मत इस्तेमाल करो। महफ़िल में ओचितो हिकु बकरकट मुगलीअ लठ खे टीको ॾेई ॾकंदो गजगोड़ करे उथी थो। हाँ, वरना चाकू चल जाएंगे। ॿियो लाग ॾिएसि थो। मुक़रर घबराइजी थो वञे ऐं उर्दूअ में खेनि सम्झाए थो, ॾिसो, अव्हां ग़लति सम्झा आहियो। ख़ुदा जो कसम, मूंखे पंहिंजे पाक वतन सां प्यारु आहे। हा, त मां इहो पिए चयो त असांखे दिलि वेकिरी रखणु घुरिजे। आख़िर 27 सालनि खां असां कूड़ ॻाल्हाईंदा आया आहियूं त थोरो सच ॻाल्हाइण में कहिड़ी ख़राबी आहे? असांखे सच ॻाल्हाइणो पवंदो। ॾिसो, हाणे बलोच माण्हुनि ज़बरदस्त हलो गुलो ॿोले छॾियो आहे। सरहद में बि गड़बड़ आहे, सिंध में बि आहे, पंजाब में बि आहे, मगर इहा सभु गड़बड़ छो आहे? त भाइरो, आउं चवंदुसि त इन सारी गड़बड़ जो असुलु सबबु सकाफ़त आहे। हाणे अव्हां चवंदा त सकाफ़त छा आहे? त भाइरो, सकाफ़त जी माना आहे पाकिस्तानी तरीक़े सां उथणु, वेहणु, ॻाइणु, नचणु, तबला वॼाइणु, घुमणु, रोअणु, खिलणु, पटणु ऐं भॼणु। ऐं सची ॻाल्हि त इहा आहे त भॼण खां सवाइ असांखे बाक़ी इहे सभु ॻाल्हियूं नथियूं अचनि। इन करे इहे सभु ॻाल्हियूं असांखे नए सिर सिखणियूं पवंदियूं। हाणे ॾिसो त असांजो ख़ुदा हिकु आहे, रसूल हिकु आहे, क़ुरान हिकु आहे, क़ौमी ॿोली हिकु आहे, त नचणु, टपणु, तबला वॼाइणु, रोअणु, पिटणु बि हिकु जहिड़ो हुअणु घुरिजे न। इन लाइ अॼु असीं सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं असां सकाफ़त ऐं कल्चर जे सम्झाणीअ जे वास्ते मुल्क जे सभ खां वॾे आलिम ऐं मुक़रर हकीम अलामत अलहाज जनाब डॉक्टर इस्लाम बख़्श ख़ान खे तकलीफ़ ॾिनी आहे। ख़ुदा जे वास्ते असांखे अहिड़ो गुर ॿुधाए जीअं उहे सभु ॻाल्हियूं असांजे सम्झ में अची वञनि ऐं जीअं असां सभु गॾिजी अहिड़ो खाधो तयारु करियूं जंहिंमें गोभी, गोश्त, मछली, आलू, खीर, माखी, साग, सिंधी लूणक, मलीरो, वाङण, खजूर, ॾेल्हा, दाल मूठ, दाल महर, दाल चणा ऐं अहिड़ियूं ॿियूं शयूं मिलाए बिरेलीअ जी 12 मसालाऊं वारी चाट जियान को अहिड़ो हलीम ऐं बुर्तो तयारु करियूं जो खाइण में हलीम ऐं बुर्तो सां मज़ो अची वञे। जीअं कंहिं कवाल चयो आहे, हाथ सीने पे रख दो के मज़ा आ जाए। अचानक सॼो हाल ताड़ियुनि सां गूंजी थो वञे। वाह वाह, क्या पत्ती की बात की है। ओ ख़ुदा ख़ुशि रखे, आख़िर ये हुई न बात। दानिश्वर ॿई हथ लहिराए माण्हुनि खे माठ कराए थो। ख़ामोश ख़ामोश, त हाणे मां जनाब हकीम अलामत अलहाज इस्लाम बख़्श ख़ान खे गुज़ारिश कंदुसि त हू मैदान में अची असांखे इहो आसान नुस्ख़ो ॿुधाए त जीअं खाइण पीअण में मज़ो अची वञे। नाज़रीन, बाअदब, होशियार, निगाहे रूबरू जनाब डॉक्टर इस्लाम बख़्श ख़ान। मां ॾिसां थो त पिंडाल ते हिकु निहायती माठीणो मदबर क़िस्म जो आलिम ऐं फ़ाज़िल निहायती रंजूर अंदाज़ सां हलंदो माए काॾो अचे थो। हू कुझु मुंझाणल ऐं ज़हनी बुॾतर में फाथल थो नज़र अचे। जलसे में चोॾस ताड़ियुनि जी गुंजार थिए थी। डॉक्टर साहब ऐनक सफ़ा करे अखियुनि ते रखे वॾे अकाबराणे नमूने सां कुझु अटकंदे सिंधी गाॾड़ क़ौमी ॿोली उर्दूअ में ॻाल्हाइणु शुरू करे थो। भाइरो भेनरो, पहिरीं सची ॻाल्हि सफ़ा सोंटी वारी इहा आहे त मां को हलवाई नानवाई खानसामूं कोन आहियां ऐं न ई को सियासी माण्हू आहियां। इहा ॻाल्हि जुदा आहे त मसइलो सियासी नोयत जो आहे, बल्कि बिल्कुलु सियासी आहे। दानिश्वर ॻाल्हाईंदे अटकी मुंझी वञे थो ऐं ऐनक नक ते दुरुस्त कंदे ज़हन ते ज़ोर ॾेई वरी थो ॻाल्हाइणु लॻे। ॿी सची ॻाल्हि इहा आहे त रिढुनि अॻियां रबाब वॼाइणु हिकु जुदा आर्ट आहे। के रिढूं ख़ौफ़नाक थींदियूं आहिनि, थूना हणंदियूं आहिनि, पर मजबूरी आहे। रबाब वॼाइणो आहे, वॼाइणो पवंदो। वॼाईंदुसि त गड़बड़ थींदी, कुझु न कुझु थींदो, थियण वारो आहे। जो होता है होने दो, तुम बात करो जी। जलसे में गोड़ पैदा थी वञे थो। डॉक्टर घबराइजी वरी ॻाल्हाइणु शुरू थो करे। तीसरी सची बात इहा आहे त ख़ुदा जो कसम, आउं जादूगर बालमा न आहियां। पाकिस्तानी मिक्सड कल्चर जो मसइलो कुझु दॿलीअ में दॿली, डेरी में डेरा ऐं गधे पे घोड़ा जहिड़ो मामिलो आहे। सॼे हाल में वाह वाह थी वञे थी। चइनी तरफ़नि खां ताड़ियुनि जा आवाज़ ऐं हुल पैदा थी वञनि थो। वाह भाई वाह, ये हुई बात। आखिर दुनिया में खच्चर का भी तो कोई वजूद है। हाँ, ये हुई बिल्कुलु साइंटिफिक बात।
क्यों नहीं, आखिर हकीम अलामत जो ठहरे। भाई वाह, गधे पे घोड़ा, खुदा की कसम मजा आ गया। डॉक्टर साहब, गधे पे घोड़ा वाले मसले को वजाहत से दोहराएं, ये इस मसले का बुनियाद है। डॉक्टर घबराए जी हुजूम खे चुप कराइण लाइ ॿई बाहूं हवा में फैलाए खिन चुप कराए थो। आप सुने, आप लोग सुने, शायद अव्हां माण्हू मुंहिंजे मतिलब खे न सम्झा। दरअसल गधे ऐं घोड़े जो न, पर पाकिस्तानी सकाफ़त जो मसइलो आहे, जो निहायत नाज़ुक, ॾाढो ॾुखियो, पेचीदा आहे, ॾाढो ख़तरनाक यानी मोस्ट डेंजरस आहे। हम पाकिस्तान के खातिर हर खतरा मोल लेते आए हैं। गधे पे घोड़ा वाली बात सामने आनी चाहिए। डॉक्टर साणो थींदे सुन खाई टाए जे ग्रह डरी कंदे नराड़ तां पघर उघे थो। आप सुने, इहो दुरुस्त आहे त दबलीअ में दबली ऐं डेरे में डेरा आहिनि। इहो बि सही आहे त दुनिया में खच्चर जो वजूद मौजूदु आहे, पर इहे दुनिया जी शुरूआती आफ़्रिज़िश जूं ॻाल्हियूं आहिनि। हाणे ईअं कोन थो थिए। हाणे गॾह ऐं गॾह, घोड़ी ऐं घोड़ो ऐं खच्चरनी ऐं खच्चर जो दौरु आहे। छो त हाणे उहे तमामु नस्ल परमनेंट थी चुका आहिनि। परमनेंट मां मुंहिंजो मतिलबु आहे त हाणे कहिड़ी ख़बर त उर्दूअ में उनखे छा चवंदा आहिनि। खैर, मारो गोला। अरे वाह, उर्दू की बात आई तो मारो गोला। हाने डॉक्टर साहब, आप अपने गोली को वापस लें। ये धांधली यहाँ नहीं चलेगी। हाँ, ये बलोचिस्तान नहीं, कराची है, टायर जल जाएंगे। हाँ, यहाँ गोलीबाजी नहीं चलेगी। सॼे हाल में खौफ़नाक हंगामो पैदा थी वञे थो। डॉक्टर घबराइजी खेनि माठि कराइण लाइ रड़ियूं करे थो। आप सुने, अड़े बाबा, इहो गोलो मूं उर्दूअ खे न, बल्कि उन खाना ख़राब अंग्रेज़ीअ ते उछलायो हो। दरअसल मूंखे उर्दू लफ़्ज़ न मिली सघियो। भाई, उर्दू असांजी क़ौमी ॿोली आहे, ॻांढापे यानी राब्ते जी ॿोली आहे, बरसगीर जे मुस्लमाननि जी ॿोली आहे। भला मां उनखे गोलो कीअं हणंदुसि? त मां चई रहियो हुउसि त दबलीअ में दबली ऐं डेरे में डेरो आहे, यानी हिकु कल्चर में कई नंढड़ा कल्चर हूंदा आहिनि। नंढड़ा नंढड़ा, उन खां बि नंढड़ा, ऐं उहे सभु कल्चर हिकु तमामु वॾी दबलीअ में बंदि आहिनि। जॾहिं असीं उन दबलीअ खे खोलींदासीं त उन मां तमामु नंढड़ियूं नंढड़ियूं दबलियूं निकिरंदियूं। 14 साल में वाह वाह जो पड़ाड़ो पैदा थी वञे थो। वाह भाई वाह, क्या तस्वीर पेश की है। वाह वाह, क्या तलस्माती अंदाज से कल्चर को दबली में बंद किया है। अरे मियाँ, ऐसे कहते हैं कोजे में समंदर को बंद करना। अचानक एक पठान भी मौज में अची नस्वार जो चपटो चप में हणी रड़ करे थो। भाई खुदा का कसम, सारा करामत हमारा नस्वार की दबली का है। खोची मज़ा आ गया। एक दहली वाला पठान मथा अंगूड़ी वारी लठ सां उलर करे थो। अबे ओ खरासानी, तू बकवास बंद कर। हमने पाकिस्तान को नस्वार का बनने के लिए नहीं बनाया। तू क्या पान का कदान बनाया है? लालू भी ठिप जवाब देस तो। खोची गड़बड़ी मत करो, बोमड़ी मत मारो, नहीं तो हम अभी पख्तूनस्तान का ऐलान करेगा। डॉक्टर मजलिस में मांदाण पवंदो ॾिसी क़ौमी ॿोलीअ में रड़ करे चवे थो, ख़ामोश ख़ामोश, अड़े बाबा, दरअसल अव्हां माण्हू मूंखे सम्झी न पिया सघो। हाणे ॾिसो, मां असल ॻाल्हि ते थो अचां। मुंहिंजे चवण जो मतिलबु हीउ आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि सकाफ़तुनि जो गॾह या घोड़ो न, बल्कि गहवारो आहे। उन जी तारीख़ 15,000 साल पुराणी आहे। पाकिस्तान जे कल्चर में दरावड़ लोकनि जो असरु पायो वञे थो, आर्या लोकनि जो असरु पायो वञे थो, अरबन ऐं ईरानियुनि जो असरु पायो वञे थो। दानिश्वरनि जी लिस्ट मां अचानक हिकु बकर छाप मुगले पोढ़ो खारनि मां लठ खे टीको ॾेई ॾुकंदो थिए थो। डॉक्टर साहब, आप तो ये पुरानी हिंदू तारीखें दोहरा रहे हैं। पाकिस्तान की सकाफत का इन हिंदू लोगों से क्या गठजोड़? हम पाकिस्तान की सकाफत को बरसगीर के मुसलमानों की सकाफत से क्यों ना मंसूब करें? आखिर आप ये कहते हुए हिचकिचा क्यों रहे हैं, जबकि हमारा खुदा एक, रसूल एक, कुरान एक, क़ौमी ॿोली एक है। उते हिकु अड़रोत सिंधीअ खे खार अची वञनि था ऐं गजगोड़ करे उथे थो। अड़े ओ मुगलीअ, तूं बकवास बंदि कर। बरसगीर जे कहिड़नि मुस्लमाननि जी सकाफ़त खणी वेठो आहीं? सभु मुग़ल शहज़ादा हिंदू राजकुमारियुनि जा पुट हुआ। उन्हनि जो पहिराण उथे वेठी लोली मादरी ॿोली खेनि हिंदू माउनि खां वरसे में मिली हुई। उन्हीअ खून ख़वार मुगलीअ सकाफ़त खे क़ाइमु रखण लाइ अवां हिंदुस्तान टोड़ियो, पाकिस्तान खे टोड़े ॿ धकयो। ओ मुगलिए, अञा तू छा थो चाहीं? देखिए, अपनी ज़बान मुबारक को लगाम दे दीजिए।
वरना मैं भी आपकी शान अक़दस में 2-4 गुस्ताखियाँ हदियाँ तबरक पेश कर दूंगा। हाँ, यह फितना अंग्रेजी नहीं चलेगी। अगर मुगली सकाफ़त ना रही तो ऐसे पाकिस्तान को क्या करेंगे। वॾो विगोड़ पैदा थी वञे थो। डॉक्टर हिकदम बाहूं लहराए सभिनी खे ख़ामोश कराइण लाइ रड़ियूं करे थो। आप सुने बाबा, पहिरीं मूंखे पूरी तरह ॿुधो त सही। हा, त मूं चयो पिए त दॿलीअ में दॿली, डेरी में डेरो आहे, जो अव्हां माण्हुनि जी मेॼाले में नथो अचे। मां हाणे ख़ासि मक़सद ते अचां थो। बाबा, इहे सभु दॿलियूं आहिनि, मौजूदु आहिनि ऐं सभु हिकु वॾी दॿलीअ में बंदि आहिनि ऐं उन वॾी दॿलीअ ते या अल्लाह या मोहम्मद लिखियलु आहे ऐं असां सभिनी उन हिकिड़े बुनियाद ते पाकिस्तान खे जनमु ॾिनो आहे। हाणे हिते सिंधी बि आहिनि, बलोच बि आहिनि, पठान बि आहिनि, पंजाबी बि आहिनि, अमरोही वाला बि आहिनि, दिल्ली वाला बि आहिनि, बाराबंकी बि आहिनि, तंबाकू वाला बि आहिनि ऐं मुराद आबादी वाला बि आहिनि। जहिड़ी तरह अमरोही वाला ऐं मुराद आबादी वाला में जुदा जुदा नंढड़ा कल्चर आहिनि, अहिड़ी तरह सिंधीअ में सिंधी, पंजाबीअ में पंजाबी, बलोच में बलोची ऐं पठान में पख्तून समायल आहिनि। नंढड़ा नंढड़ा कल्चर ऐं असां सभिनी खे घुरिजे त उन्हनि नंढड़नि नंढड़नि कल्चरनि वारनि दॿलियुनि खे या अल्लाह या मोहम्मद वारीअ वॾी दॿलीअ में बंदि करियूं ऐं हिकु नई ॻांढड़ियल पाकिस्तानी कल्चर खे जनमु ॾियूं। वाह वाह, ये हुई बात। नो नो, इट्स इम्पॉसिबल, बिल्कुलु नामुमकिन। साॻियो अधड़ोट ख़ारबाज़ सिंधी हिकदमि अछांग ॾेई उथी बीहे थो। डॉक्टर साहब, शायदि अव्हां सभु भंग पियो वेठा आहियो। हिकु कल्चर, तहज़ीब या सकाफ़त खे जनमु वठण लाइ हज़ारे साल घुरिजनि, त पोइ अव्हां कीअं था हिकु अधु जलसो कोठाए, मजमूओ लॻाए, डगडगी वॼाए, झटपट करे कल्चर खे था नओं मोड़ ॾियो। जॾहिं त पाकिस्तान जे 27 सालनि वारे दौर में अव्हां जंडीअ जे पावनि वारी चिट में का नवाण न पैदा करे सघिया आहियो। अव्हां माण्हुनि खे आख़िर ओचितो ही मिक्स्ड कल्चर जो जिन छो पियो आहे। अव्हां माण्हुनि ज़ोरीअ माण्हुनि मथां मुगली ॿोली ऐं कल्चर मड़ी अधु पाकिस्तान विञायो आहे, बाक़ी अधु जो ढींगो डरण वारो आहे। आख़िर अव्हां वीचारे पाकिस्तान पुठियां छो ईअं काहे पिया आहियो। पटके वारो अधड़ोट सिंधी ख़ारबाज़ को बि जवाबु ॿुधण खां अॻे हाल मां वॉकआउट करे ॿाहिरि हलियो वञे थो। सॼी मजलिस में वॻोड़ पैदा थी वञे थो। डॉक्टर वॾी मुश्किल सां माण्हुनि ते कंट्रोल करे थो। आप सुने भाई, मूं पहिरीं ई चयो त इहो मसइलो ॾाढो पेचीदो ऐं संगीन आहे। ओचितो हिकु ॿियो सन्हड़ो सुहिणो ख़ारबाज़ सिंधी नौजवान किरोध मां उथी बीहे थो। केरु थो चवे त मसइलो ॾुखियो ऐं संगीन आहे। अव्हां ॼाणे वाणे मसइले खे डेरी में डेरा करे उलझायो आहे। कल्चर त वॾी ॻाल्हि आहे, पर असांखे पहिरीं रुॻो एतिरो ॿुधायो त क़ौमियत छा आहे ऐं इलाक़ाइत छा आहे। सिंधु दरिया जे हिकु वहक कराकरूम जे बर्फ़ानी चोटियुनि खां सिंधु सागर ताईं आहे। रावी, चनाब, सतलज जी ड्रोड़ फ़क़ति पंजाब ताईं आहे। गोड़दरू ऐं भटियाणी फ़क़ति कारूंजर मां वहंदियूं आहिनि। हाणे ॿुधायो त उन्हनि मां क़ौमी दरिया कहिड़ा आहिनि, इलाक़ाई कहिड़ा ऐं सूबाई कहिड़ा। आख़िर इन्हनि सभिनी खे पाकिस्तानी दरिया ऐं नदियूं चवण में कहिड़ो ॾोह, पाप, कुलाब या कुफर आहे। जॾहिं अहिड़ा आसान मसइला हल करण खां अव्हां कोरा ऐं वांझा आहियो त पोइ ॿुधायो अव्हीं बलोच, सिंधी, पंजाबी ऐं पठान क़ौमियतुनि सां कहिड़ो इंसाफ़ करे सघंदा। सन्हड़ो छोरो बि खारनि मां वॉकआउट करे हलियो वञे थो। हाय हाय, क्या ज़ुल्म है, अरबी समंदर को सिंधु सागर कहा जा रहा है। या मेरे मौला, गर्क कर दे। हाँ, अब बर्दाश्त नहीं क्या जा सकता है। मेरे मौला, मदीने बुला ले मुझे। अरबी समंदर क्या, अब तो हम इसे मोहम्मद बिन कासिम समंदर कहेंगे। वाह उस्ताद, खूब मिलाया कासिम पोर्ट से। सॼे हाल में गम, गुस्से, खौफ़ ऐं मायूसीअ जी लहर डोड़ी वञे थी। डॉक्टर सभिनी खे चुप कराइण लाइ वरी वॾी वाक माइक ते रड़ियूं करे थो। आप लोग सुने, ॾिसो, अव्हां मूंखे सम्झण खां कोरा आहियो। डॉक्टर साहब झंझलाइजी वरी तक़रीर करण में लॻी थो वञे ऐं आउं पाकिस्तानी सकाफ़त के मसाइल जा डेरे में डेरा वधीक उलझंदा महसूसु करियो बेज़ार थी उथां थो ऐं माठड़ी करे जलसे गाह मां निकिरी वञां थो। हफ़्तेवार बरसाति, दिसंबर 1974।